अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मॉर्निंग विद आवाज़ में भलीकार तव्हांजी मेज़बान सबा अबड़ो तव्हां सां गॾु मौजूद हूंदी अॼु जे प्रोग्राम में अमूज़ गॾु आहे मुबशिर हुसैन। जी नाज़रीन, नई सुबुह सां गॾु नए नुजाल नई उमीदनि सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर असां अची विया आहियूं तव्हांजी स्क्रीन ते तव्हांजी सुबुह खे बहितर बणाइण। नाज़रीन, उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, ख़ैर सां हूंदो। हज जो महीनो हले पियो, ईद जी बि आमद आहे, ईद अचण वारी आहे। हज जो बि इलाही ख़ूबसूरत लम्हात माण्हू जेके आहिनि वञी रहिया आहिनि सभा, ऐं यकीननि ॾाढा ख़ुशनसीब माण्हू आहिनि जेके हज जी शहादत हासिलु कंदा। ऐं जिन खे शहादत न मिली आहे असां उन्हनि जे लाइ दुआ घुरायूं, तव्हां असांजे लाइ दुआ कयो त नेक्स्ट जेको आहे असां अला करे ईअं को थी थो सघे त असां ट्रांसमिशन हुते वञी करे कयूं नेक्स्ट ईयर वाह थी वेंदी। ऐं अगरि हज जी सीज़न हुजे ऐं आवाज़ टीवी जी टीम काई बि टीम को बि असांजो मेंबर हुजे, असांजो फैमिली मेंबर हुजे, हुते पहुतल हुजे ऐं उतां वञी कवरेज ॾियनि त इहा वाह जी ॻाल्हि वाकई में बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, त ख़ैर असांखे बि दुआउनि में यादि रखो, असां बि तव्हांखे दुआउनि में यादि रखंदासीं। नई सुबुह सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदे प्रोग्राम जो आगाज़ कंदे पंहिंजी ॻाल्हि ॿोलियूं सिलसिलो शुरू कंदासीं। सभा अॼु छा मौज़ू आहे, छा था चओ तव्हां? मां त अॼु मुबशिर उहो ई टच कंदमि जेको गुज़िरियल ॾींहं असांजो मौज़ू अधु में रहिजी वियो हुयो, छो त टेक्नोलॉजी ते, एजुकेशन ते, सिहत ते जेतिरो ॻाल्हायूं उहो घटि आहे। ऐं असांजो टेक्नोलॉजी जो मौज़ू हुयो त कहिड़ियूं इजादूं थियूं आहिनि, छा हुजणु खपे, फैसिलिटी कहिड़ी हुजणु खपे पाकिस्तान में असांजे लाइ, हिते छा नाहे, या वरी छा बहितर थी सघे थो या बहितर खां बहितरीन थी सघे थो। तो कुछ पॉइंट्स तव्हां वटि बि हूंदा, डेफिनेटली तव्हां तयारी करे आया हूंदा, मां बि तयारी करे आई आहियां। कुझु शयूं जेके असीं ज़िंदगी में चाहींदा आहियूं त असां कंफर्ट हुजूं, ज़ाहिर आहे असीं घर में बि फैसिलिटी घुरंदा आहियूं ऐं जॾहिं गाॾी में वेहूं था पोइ बि फैसिलिटी घुरूं था, यानी कि असांजो AC बि सही हुजे। उन खां अलावा असांजी कार जा टायर बि सुठा हुजनि, ख़ासि करे जॾहिं छोकिरा गाॾी हलाईंदा आहिनि या गाॾी वठंदा आहिनि त उन में खोड़ सारियुनि शयुनि जो ख़्यालु रखंदा आहिनि त असीं कंफर्टेबल बि वेहूं, असांजी फैमिली बि सही थी वेहे। ॿियो असां शो पीस रखूं, ख़ुशबू असांजी गाॾी में हुजे, असां वटि हिकिड़ी फणी पई हुजे अॻियां डैशबोर्ड में, खोड़ सारी ॿियूं शयूं, पायदान उन्हनि जा सुहिणा हुजनि, सुठा हुजनि, गाॾी जो लुक सुहिणो हुजे। पर हिन वक़्तु जेकी दुनिया जी वॾे में वॾी कंपनी आहे टोयोटा कंपनी, उन्हनि छोकिरनि खे मद्देनज़र रखी, उन्हनि जी साइकी खे मद्देनज़र रखी त छोकिरा मर्द आख़िर कीअं चाहे थो, छा चाहे थो, त उन गाॾी में थोरी चेंजिंग कई आहे। छा तव्हां ख़बर आहे मुबशिर त उहा चेंजिंग छा हूंदी? तव्हां थोरो गैस करे ॾेखारियो। छोकिरियुनि खे मद्देनज़र रखंदे छोकिरनि खे मद्देनज़र रखंदे छा रखियो हुननि? कपिड़ा वपड़ा रखण जी जॻह रखी? न, बिल्कुलु न। यानी कि छोकिरनि खे गेमिंग जो इलाही शौक़ु आहे न, ऐं छोकिरा चवंदा आहिनि त असीं घर में बि हुजूं त असां वटि गेम हुजे त असीं टीवी ते बि गेम खेॾूं ऐं मोबाइल में बि तव्हां गेम खेॾंदा आहियो, ऐं वरी उन जे लाइ तव्हांखे सीट खपे थी कंफर्टेबल। सो हाणे जेके गाॾी जूं सीट्स आहिनि उहे जीअं तव्हां ऑफिस में कंफर्टेबल सीट्स हूंदियूं आहिनि ऐं तव्हांजे घरनि में तव्हांजे लाइ कंफर्टेबल सीट्स सोफ़ा टाइप हूंदियूं आहिनि, ईअं ई हाणे गाॾी में बि तव्हांजे लाइ अहिड़ी सीट रखी वई आहे त जीअं तव्हां गाॾी गेम वारी हलाए रहिया आहियो, यानी कि तव्हां गेमिंग में आहियो ऐं तव्हांखे ख़बर न पवंदी त तव्हां जल्दी में पहुची वेंदा। ऐं इहा टेक्नोलॉजी मां तव्हांखे इहो ॿुधायां त इहे जेकी गेमिंग वारी सीट्स आहिनि इहे कंपनी लॉन्च त कयूं आहिनि, पर फ़िलहाल पंहिंजे मुल्क लाइ ऐं 2-3 ॿिया मुल्क आहिनि जिते इहे मोकिलियूं वेंदियूं त तव्हां इन्हनि खे यूज़ करे ॾिसो ऐं इहो ॾिसो त तव्हां केतिरा हिन में कंफर्टेबल पाण खे फील था कयो। बिल्कुलु ईअं ई आहे, इलाही सुठी टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस थी आहे। नाज़रीन, वाकई में छोकिरनि खे गेमिंग जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे, बल्कि हाणे त ॾाढो रुझान वधी वियो आहे। ऐं पाकिस्तान जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त असांजो मुल्क गेमिंग इंडस्ट्री में बि अॻिते वधी रहियो आहे ऐं हाणे बाक़ाइदा ऑनलाइन गेमिंग जा मुक़ाबला थियनि था। हिकिड़ो वक़्तु हूंदो हो जॾहिं असां सिर्फ़ु क्रिकेट जा मुक़ाबला ॾिसंदा हुआसीं, फुटबॉल जा ऐं हॉकी जा, स्नोकर वग़ैरह जा इहे मुक़ाबला, लेकिन हाणे दुनिया जीअं जदीद थी वई आहे, टेक्नोलॉजी का पंहिंजो सफ़र करे रही आहे, हाणे ऑनलाइन गेमिंग जा बि मुक़ाबला थियनि था बाक़ाइदा। ऐं पाकिस्तान मां खोड़ सारा नौजवान उते वञनि था पिया। तव्हां सभा गाॾी जी ॻाल्हि कई त मज़े जी ॻाल्हि इहा आहे त खोड़ सारनि मुल्कनि में
ड्राइवर लेस गाॾियूं इंट्रोड्यूस थी वियूं आहिनि, यानी बाक़ाइदा ड्राइवर जी ज़रूरत ई न आहे ऐं बाक़ाइदा उहे वरी ऑनलाइन जेको आहे उबर करीब ते बि हलायूं थी वञनि ऐं बाक़ाइदा उन्हनि खे घुराए करे माना ड्राइवर जे बग़ैर तव्हां जस्ट उन्हनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे तहत कमांड ॾींदो ऐं उन्हनि खे पंहिंजी लोकेशन ॿुधाईंदो ऐं उहा गाॾी पाण ड्राइव करे तव्हां ते पहुचाईंदी। त हे टेक्नोलॉजी मां सम्झां थो उन्हनि जे लाइ इम्पोर्टेंट आहे जेके चाहींदा आहिनि त असां गाॾी में वेही करे वेहण सां सुम्ही पऊं जीअं मूं जहिड़ा हूंदा आहिनि छोकिरा। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे जेकॾहिं को ड्राइवर मौजूदु आहे त मां गाॾी में बराबरि वारी सीट ते वेही करे सीट लंबी करे मां सुम्ही पवां ऐं जेका मुंहिंजी निंड पूरी थियणी आहे आराम करिणो आहे मां गाॾी में करे वठां। त असां जहिड़े जे लाइ ॾिसो ड्राइवर लेस गाॾियूं अची वियूं आहिनि ऐं पाकिस्तान में बि अचणु घुरिजे, लेकिन पाकिस्तान में जेकॾहिं अची वियूं त छा थींदो? इहो ई मां सोचां पई त जेकी मां ॻाल्हि ॿुधाई त गेमिंग वारियूं सीट्स अगरि असां वटि पाकिस्तान में अची वयूं या वरी जीअं तव्हां चयो त असां वटि ड्राइवर लेस गाॾियूं या वरी एयर टैक्सीज़ अमेरिका ऐं दुबई में शुरू थी चुकियूं आहिनि, कैनेडा में शुरू थी चुकियूं आहिनि। एयर टैक्सीज़ में हिकिड़ो ड्राइवर वेहे थो ऐं उहो हलाए थो ऐं उनखे कोई बि रन करे सघे थो ऐं पाण बि हलाए सघंदा, 2 ॼणनि जी जॻह आहे ऐं एयर टैक्सीज़ वञनि थियूं उहे माण्हुनि खे किथां खां कहिड़े हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं लाहिनि थियूं, उन्हनि खे चइजे थो एयर टैक्सीज़ ऐं उन्हनि खे हेलीकॉप्टर बि वांगुरु बिल्कुलु ईअं ई आहे। पाकिस्तान में अची वेंदी त सभिनी खां पहिरियों त तारनि में फासी पवंदी असांजी एयर टैक्सी। ऐं ॾिसो नाज़रीन असां इहे ॻाल्हियूं तक़रीबन जेकॾहिं 10 साल सिर्फ़ु पहुची वञूं त असां 2050 जा फ्यूचर फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, फिल्मनि में इहो इंट्रोड्यूस कराए वेंदो त 2050 कहिड़ो हूंदो, लेकिन 2050 त 2026 जे अंदरि ई एतिरी शयूं अपडेट थी वियूं आहिनि जो सम्झ खां ॿाहिरि आहिनि। ऐं वाक़ई में पाकिस्तान खे बि इन हवाले सां अॻिते वधणु घुरिजे, इन टेक्नोलॉजी में अॻिते अचणु घुरिजे ऐं ख़ासि करे वरी जेके असांजा शहरनि में जेको तारनि वारा मसइला आहिनि, जीअं विच में मज़ाक मीम्स बि हलंदा आहिनि, जेकॾहिं स्पाइडरमैन अची वियो कराची में उहो त तारनि में फासी पवंदो पोइ छा रेस्क्यू करे सघंदो? अच्छा, हिन खां अॻु में बि अगरि तार में न फासे, अगरि उॾण जी ज़हमत ई न करे, फॉर एग्जाम्पल घिटी में या किथे बि बीठी हुजे, चोरी त थी वेंदी। चोरी त बिल्कुलु थी वेंदी, पोइ केॾां उॾंदी, उॾण जी ज़हमत बि न कंदी। बिल्कुलु इहा बि ॻाल्हि आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। त इन हवाले सां असांजो मुल्क यकीनन तरक़ी करे रहियो आहे। हिकिड़ी सुठी वधीक डेवलपमेंट जेकॾहिं असां तव्हांखे ॿुधायूं त पाकिस्तान कराची जे अंदरि हिकिड़ो नौजवान अहिड़ो मौजूदु आहे जे पंहिंजी यूनिवर्सिटी जो फाइनल ईयर प्रोजेक्ट तयारु कयो आहे। उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस एप्लीकेशन हुन तयारु कई आहे जेका लीगल असिस्टेंट आवाम खे ॾींदी, यानी कि तव्हांखे को बि लीगल असिस्टेंस खपे त तव्हांखे कंहिं वकील वटि वञण जी ज़रूरत न आहे। घर वेठे तव्हां हुनजी मोबाइल एप्लीकेशन खोलींदा ऐं उनजे मथां उहो जेको आहे तव्हांखे गाइड कंदो। 1-2 ॾींहंनि में प्रोग्राम में इनशाअल्लाह असां उन्हनि खे बि घुराईंदासीं, पाण सां गॾु विहारे करे उन एप्लीकेशन जे बारे में ॻाल्हियूं डिस्कस कंदासीं। त नाज़रीन इहे सभु शयूं हली रहियूं आहिनि टेक्नोलॉजी जे मैदान में। ज़मानो अलाए किथे पहुची वियो आहे, दुनिया अलाए किथे तरक़ी करे रही आहे, पाकिस्तान बि आराम सां पंहिंजी स्पीड पकड़े करे उन में। ॿार ॾाढा क्लेवर आहिनि इन ॻाल्हि में। मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि त मलीर जो स्कूल आहे, हुन में मैट्रिक जो हिकिड़ो शागिर्द आहे। कुझु टाइम पहिरीं मां पहिरियां बि प्रोग्राम में हाईलाइट उन्हनि खे कयो हुयो त मैट्रिक जे शागिर्द कैलकुलेटर ठाहियो आहे, पर उहो बि सिंधी में। अच्छा जी, हाणे तव्हां कैलकुलेटर खे सिंधी में बि उन सां ॻाल्हाए सघो था, उन खां पुछी बि सघो था। अच्छा, इहा वॾी ॻाल्हि आहे त तव्हां सिर्फ़ु उनखे बटण उनखे दॿाए नथा सघो, कैलकुलेटर बाक़ाइदा तव्हांजी ॻाल्हि ॿुधे थो ऐं उनजो रिप्लाई ॾिए थो। यानी कि अगरि को पढ़ियल लिखियल न आहे, उन ॻोठ जेके असांजा सभा जहिड़ा सादा माण्हू जेके कैलकुलेटर ते कैलकुलेट करणु चाहिनि था पंहिंजे हिसाब किताब खे, जीअं असां वटि उते मार्केट्स वधीक आहिनि ऐं असां वटि उते हिसाब किताब जो रुझान अञा वधीक आहे, बुक्स ठहियल आहिनि, त तव्हां हुन कैलकुलेटर खे कुझु ॿुधाईंदा ऐं उहो तव्हांखे कैलकुलेट करे उहो ई साॻे डिजिट्स यानी कि तव्हांखे वरचाईंदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजो ही हिसाब हिते बीठो आहे। इहो मैट्रिक जे हिकिड़े शागिर्द ठाहियो आहे ऐं उहो बि मलीर में पढ़ी रहियो आहे। ॾिसो, असांजा ॿार ॾाढा सुठा आहिनि, क्लेवर आहिनि, होशियार आहिनि, पर वरी उहा ई ॻाल्हि फिरी अचे थी मुबशर त असां वटि प्लेटफॉर्म्स न आहिनि। हा, बिल्कुलु ईअं ई आहे। लेकिन असांजी हींअर पाकिस्तान जी जेका IT इंडस्ट्री आहे, जीअं उहा ग्रोथ करे रही आहे, ईअं IT जो जेको महकमो आहे उहो बि असांखे नज़र अचे पियो ग्रोथ करे रहियो आहे।
वरी उन हवाले सां उन्हनि कुझु मनसूबाबंदी बि तयारु कयूं आहिनि। ॿुधण में इहो अचे पियो त ईंदड़ बजट में बि IT जे लाइ ख़ासि बजट कुझु मुख़्तस कयो वेंदो ताकि पाकिस्तान जे अंदरि IT शोबनि में IT मुख़्तलिफ़ खातनि में कंपनियुनि में इन्वेस्टमेंट कई वञे ऐं पंहिंजनि ॿारनि खे अहिड़ा टैलेंट हंट प्रोग्राम ॾिना वञनि ताकि असांजा नौजवान वधीक अॻिते वधी सघनि। रोबोटिक प्रोग्राम ख़ासि करे रोबोटिक प्रोग्राम छो त दुनिया रोबोट ते वञी चुकी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े कॉन्सर्ट में मुबशिर मां पाण हैरान थी वियमि ॾिसी करे त हिकिड़ो कॉन्सर्ट हले पियो कंहिं मुल्क में ऐं उते जल्दी जल्दी शोर शराबो थी वियो। जीअं असां वटि त हिकिड़ी आम आहे त गोली जी आवाज़ ॿुधंदा आहियूं चवंदा आहियूं इट्स ओके इट्स ओके, पर हुते जेके ॿिया मुल्क आहिनि फॉरेन कंट्रीज़ आहिनि उते इहा वॾी ॻाल्हि आहे त उते को अहिड़ो धमाको कुझु ॿुधो पियो त कॉन्सर्ट में जेके माण्हू हुआ उहे परेशान थी विया। त उते तव्हां ॾिठो त हिकिड़ो रोबोट आयो आहे। तव्हां गूगल करे ॾिसंदा त उते हिकिड़ो रोबोट आयो आहे। उहो उन्हनि खे सभिनी खे ख़ामोश थो करे त इहो गोली जो आवाज़ न हुयो ऐं तव्हां आराम सां चुप करे वेहो, तव्हांजो कॉन्सर्ट ईअं ई जारी रहंदो। सभु माण्हू सिर्फ़ु उन गोली जो भुली विया ऐं सिर्फ़ु रोबोट खे पैरसन उहो असांखे चुप कीअं थो कराए। ॾिसो बिल्कुलु। ऐं रोबोटिक खां मूंखे यादि आयो चीन जे शहर वांगजू में जेको आहे ट्रैफिक पुलिस जा जेके एहलकार आहिनि उन्हनि खे माइनस करे रोबोटिक ट्रैफिक इंट्रोड्यूस कराया विया आहिनि। उन शहर में उहे रोबोट जेके आहिनि बतौर ट्रैफिक पुलिस घुमी रहिया आहिनि। हाणे इन सां 2 खां 3 फ़ाइदा असां जहिड़नि मुल्कनि खे थी था सघनि जेकॾहिं असां इहे कमु कयूं, असां टेक्नोलॉजी इहा खणी अचूं त हिकु त इहे जेको ट्रैफिक सिग्नल्स ते उहो जेको पैसा वग़ैरह ॾेई जान छॾाइण जो कमु हूंदो आहे इहो कंप्लीटली तौर ते ख़तमु थी वेंदो। वरी अक्सर औकात तव्हां ॾिठो हूंदो ट्रैफिक सिग्नल्स ते या जॾहिं को माण्हू कंहिं ओवर स्पीड करे वेंदो आहे ऐं उनखे को ट्रैफिक पुलिस वारो बीहारे छॾे त पोइ हुन सां बहस करणु लॻंदो आहे। हाणे जॾहिं असां वटि बि रोबोट बीठा हूंदा त उहो पहिरियों ई माण्हू आम सादा माण्हू उहो जान छॾाइण जे लाइ हुनजो पंहिंजो चालान कराए निकिरी वेंदो। त इहा इलाही सुठी टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस कराई वई आहे चीन खां ऐं चीन जा त असां सां लाॻापा बि सुठा आहिनि, दोस्ती बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे त जेके ट्रैफिक जा असांजा IG आहिनि उहे हिन खां मुस्तफ़ीद थी था सघनि हिनखे। त नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। जेसि ताईं चीन मां ऐं ॿियनि मुल्कनि मां असां टेक्नोलॉजी घुरायूं तेसि ताईं असांखे थोरी साई जी ज़रूरत आहे। असां साई वठी करे हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, भली कार चऊं था हिकु दफ़ो ॿीहर दिस मॉर्निंग विद आवाज़ में मां मुबशिर हुसैन ऐं सबा बड़ो मौजूदु आहियूं तव्हां सां गॾु। ऐं हाणे ब्रेक खां पोइ असां जेका ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान जे अंदरि इलाही अहम डेवलपमेंट कल्ह ॾिसण में आई। उहा ॾिसण में इहा आई त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस सैयद आसिम मुनीर कल्ह बलूचिस्तान कोयटा पहुतल हुआ। हिकु ॾींहं जो इहो दौरो हुयो ऐं दौरे जे दौरान हुननि कमांड एंड स्टाफ कॉलेज जो दौरो कयो जिथे फ़ौजी ऑफिसरनि सां ऐं फैकल्टी मेंबरनि सां ऐं ॿियनि माण्हुनि सां ख़िताब बि कयो। न सिर्फ़ु ख़िताब कयो, उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी जेका मसरूफ़ियात हुई उते नेशनल एक्शन प्लान तहत बलूचिस्तान जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो जंहिंमें इलाही अहम डेवलपमेंट थी आहे। अहम डेवलपमेंट इहा ई थी आहे त बलूचिस्तान में अमन खे वधीक कीअं साज़गार बणाए सघिजे थो पियो। बलूचिस्तान में तरक़ियाती फंड्स जेके जारी कया विया आहिनि, जेके तरक़ियाती मनसूबा हली रहिया आहिनि उन्हनि खे कॾहिं पूरो कयो वेंदो ऐं केतिरो जल्दी उन्हनि सां जेके आहिनि मामलात क्लियर कया वेंदा। त इहा डेवलपमेंट कल्ह सभा नज़र आई, बहितरीन डेवलपमेंट आहे। ऐं कोयटा जे हवाले सां जॾहिं बि असीं ॻाल्हि कंदा आहियूं त अमन अमान जी सूरत हाल ते वधीक फोकस हूंदो आहे छो त गाॾियूं उतां गुज़रनि पियूं, उते सियाहत बि आहे, असांजा माण्हू टूर करणु वञनि पिया। त एपेक्स कमेटी जे इजलास में इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र कयो वियो आहे ऐं ज़ोर ॾिनो वियो आहे त अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखियो वञे। इन खां अलावा इजलास में छा थियो या वज़ीर आज़म जे दौरे सां उते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, असरु पियो आहे, ज़रूरु पुछंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे आवाज़ टीवी जे रिपोर्टर आज़ाद बलोच साहब। अस्सलाम वालेकुम। आज़ाद साहब, ही वज़ीर आज़म जो दौरो आहे कोयटा जो, इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ जो दौरे ते कल्ह कोयटा पहुतो, बल्कि ही कोयटा जो दौर में बल्कि ही जेको आहे त बलोचिस्तान जे अवाम लाइ ख़ुशख़बरी हो। बलोचिस्तान में जेको आहे त कल्ह पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ हिकिड़ी दौरे ते पहुची करे
कोयटा जे चंडीगढ़ कॉलेज जो दौरो कयो, हुते पिणु पाकिस्तान में थी उन खिताब बि कयो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ पिणु बलोचिस्तान तरक़ियाती कमनि बाबति बि हुनजी वज़ीर आला बलोचिस्तान ऐं गवर्नर बलोचिस्तान खे ब्रीफिंग ॾिनी आहे। अमन अमान जी सूरत हाल सां बि हुन ब्रीफिंग ॾिनी। बलोचिस्तान जेकी सूरत हाल आहे उन बाबति बि वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ पंहिंजे सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं अमन अमान जी सूरत हाल जेको आहे ख़राब हो उन हवाले सां बि हुननि ब्रीफिंग वरिती ऐं सैयद आसिम मुनीर जेको आहे उन सां बि मुलाक़ात कयो। इन सां गॾु पाक आर्मी जे जवाननि सां ऐं उन सां गॾु जेको आहे नौजवान जी उन सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। अहिड़ी तरह बलोचिस्तान जेको आहे थींदड़ तरक़ियाती कमनि सां या पाकिस्तान जेको आहे हुन ॿुधायो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आहे पाकिस्तान हिकु ख़ुशहाल मुल्क आहे जंहिंखे वधीक महिनत जी ज़रूरत आहे। महिनत सां ई पाकिस्तान वधीक तरक़ी गमज़न थींदो ऐं पाकिस्तान हिकु असांजो वाहिद मुल्क आहे जंहिंमें जेको आहे हर जेको आहे शइ जेको आहे पाण हितां इजाद करे थो। हुन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां गुज़र ॾींहुं जेको दौरो हो उहो अवाम लाइ हिकु ख़ुशख़बरी वारी जेको दौरो हो वज़ीर आज़म। बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, वज़ीर आज़म जो बलूचिस्तान जो दौरो आहे, असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदा हलूं। बलूचिस्तान जी जेका सरज़मीन आहे उहा मादनियात सां लबरेज़ आहे ऐं डिफरेंट तरीक़े जूं मादनियात, क़ीमती पत्थर ऐं इवन सोन बि जेको आहे उतां दरियाफ़्त जेको आहे एॾा ख़ूबसूरत वण सयाहत जे हवाले सां। त इन हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जो सीरियसनेस नज़र अची रहियो आहे त हू चाहे थी पई त बलूचिस्तान जा हालात बहितर करे उनखे हिकु दफ़ो ॿीहर सयाहत जो फ़रोग़ कजे ऐं माण्हू बाक़ाइदा ॿियनि सूबनि मां अची करे कोयटा ज़ियारत चमन बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमण फिरण अचनि ऐं वरी ख़सूसी तौर ते बलूचिस्तान जो जेको इहे मादनियात जो ज़ख़ीरो आहे उन जे लाइ काविशूं कयूं पियूं वञनि त हालात साज़गार करे जेके इंटरनेशनली लेवल ते सीड़पकार आहिनि उन्हनि खे बलूचिस्तान आंदो वञे ऐं बाक़ाइदा उहे बलूचिस्तान कोयटा ऐं मुख़्तलिफ़ शहर में इंडस्ट्रियूं लॻाए करे उहे मादनी जेके ज़ख़ाइर आहिनि उन जो इस्तेमालु करे सघनि ऐं पथर कढी सघनि। इन हवाले सां अहम फ़ैसिलो थियो त पाकिस्तान जेको आहे उहो कुदरती वसाइल सां जो कि मालामाल आहे त इन हवाले सां उन जे तहफ़ुज़ जे लाइ हिकु राहदारी क़ाइमु कई वेंदी। उन राहदारीअ में मुख़्तलिफ़ फोर्सिस जो जेको आहे इश्तराक हूंदो। इन हवाले सां बि असां आज़ाद बलूच खां पुछा कंदासीं त ॿुधाइजो जेका राहदारी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे जंहिंमें FC जा एहलकार या आर्मी जा एहलकार ऐं चेक पोस्टूं ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, इन बाबति बलूचिस्तान जे अवाम जी छा राय आहे ऐं वधीक इन फ़ैसिले खे कीअं माण्हू ॾिसी रहिया आहिनि? जी बिल्कुलु मुबशिर, बलूचिस्तान जे अवाम में बिल्कुलु ख़ुशी जी लहर छायल आहे छाकाणि त बलूचिस्तान बिल्कुलु ख़ूबसूरत खां मालामाल आहे। हिन वक़्तु बलूचिस्तान त उहो सरसब्ज़ आहे छाकाणि त गर्मी जो सीज़न ईंदो आहे त बलूचिस्तान हमेशह सरसब्ज़ थींदो आहे ऐं ॿाहिरि मुल्क खां काफ़ी जेको आहे त उहो बलूचिस्तान जे तरफ़ ईंदा आहिनि। बलूचिस्तान हिकु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे जंहिंमें कोयटा चमन या कोयटा जो इलाइक़ो जेको गुनावड़ आहे उहो हिकु ख़ूबसूरत निज़ारो ॾींदो आहे ऐं उन सां गॾु चमन या मतिलबु ज़ियारत त उहो काफ़ी जेको आहे त बलूचिस्तान ख़ूबसूरती खां मालामाल आहे। बलूचिस्तान में हर शइ जेको आहे उहा पंहिंजी आहे ऐं मां वटि ॿुधाईंदो हलां बलूचिस्तान जे अवाम में जेका त ख़ुशी जी लहर आहे उहा ख़ुशी जी लहर इन जे करे आहे जो बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल सां जेको कल्ह वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ़ ऐं जेको आहे सैयद आसिम मुनीर जेको आहे हुननि दौरो कयो, हुननि अमन अमान जी सूरत हाल सां वरिती ऐं बलूचिस्तान में पहिरियां त अमन अमान जी सूरत हाल जेको बहितर हो। इन वक़्तु जेको आहे त काफ़ी चेंजिंग अची वई आहे। गुज़र ॾींहं खां वठी जेको आहे त बलूचिस्तान जेके हालात आहिनि उहे बिल्कुलु कुझु न कुझु बहितर थींदा था वञनि ऐं बलूचिस्तान में हिन वक़्तु जेको अवाम आहे बलोच कबीले सां तालुक़ रखनि था या बलूचिस्तान ॿिया जेके क़ौमूं आबाद आहिनि उन्हनि में जेको आहे त ख़ुशी जी लहर छायल आहे ऐं बलूचिस्तान खे सिर्फ़ु कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु अमन अमान जी सूरत हाल जी ज़रूरत आहे। अमन अमान जे करे बहितर थींदो बलूचिस्तान त बलूचिस्तान हमेशह ख़ूबसूरती सां जेको आहे त संसार आहे। बलूचिस्तान में जेको आहे त जेको आहे त बहितर जेको आहे त उते पिकनिक पॉइंटूं आहिनि जिते काफ़ी असांजी सिंध या तव्हांजो पंजाब खां माण्हू ईंदा आहिनि जेके पिकनिक मल्हाईंदा आहिनि ऐं बलूचिस्तान हिकु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे जंहिंमें बनकारी हुजे या ॿिया जेको आहे त ड्राई फ्रूट जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त बलूचिस्तान में ड्राई फ्रूट जा वण ऐं क़ीमती जेके वण आहिनि उहा नायाब वण आहिनि
उन वणनि जे करे बलूचिस्तान जेको आहे थधो इलाइक़ो ऐं जेको आहे बिल्कुलु सरसब्ज़ इलाइक़ो आहे, उनमें सिर्फ़ु अमन जी सूरत हाल हो। पर आज़ाद साहब, कॉलेज जो बि इफ़्तिताह कयो वियो आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां, ऐं इहो ॿुधाइजो त कहिड़े इलाइक़े में इहा कॉलेज आहे ऐं माण्हुनि जा छा तासुरात हुआ? जी बिल्कुलु, ही कोयटा में जेको आहे त इहा कॉलेज आहे, ही बहितर कॉलेज आहे जंहिंजी इफ़्तिताह कयो आहे। इन कॉलेज में बलूचिस्तान जे अवाम ऐं बलूचिस्तान जे ॿारनि खे बिल्कुलु जेको आहे त तमामु सहूलियतूं मिलंदियूं ऐं उनजे करे ही बलूचिस्तान जेको आहे त पहिरियों जेको आहे त ही कॉलेज आहे जंहिं कॉलेज जो इफ़्तिताह कयो आहे। इन कॉलेज जे करे काफ़ी जेको आहे नौजवान ॿाहिरि मुल्क पढ़णु वञनि पिया, पर उनखे हाणे ॿाहिरि मुल्क वञण जी ज़रूरत न हूंदो, हाणे हिते कोयटा में उनखे तालीम मिलंदो ऐं जेको आहे त तालीम सां गॾु बलूचिस्तान जो रोशन बिल्कुलु ठीकु आहे। नाज़रीन, असां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कल्ह एपेक्स इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी पारां प्रेस ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त जेका सुठी ॻाल्हि ब्रीफिंग दौरान साम्हूं आई उहा इहा आहे त नवंबर 2024 खां वठी करे स्टिल हिन महिल ताईं हिकु बि पोलियो जो केस बलूचिस्तान में रिपोर्ट न थियो आहे, जेका इलाही सुठी ॻाल्हि आहे। पोलियो जे ख़िलाफ़ पाकिस्तान जा तमामु सूबा हिकिड़ी जंग विड़ी रहिया आहिनि, असां वटि इहो ख़ात्मो अञा ताईं न थी सघियो आहे, लेकिन कोयटा ऐं बलूचिस्तान में इहा हिकिड़ी सुठी डेवलपमेंट थी त नवंबर 2024 खां वठी करे हींअर ताईं अञा ताईं को बि केस साम्हूं न आयो आहे। वरी उन ई ब्रीफिंग में वज़ीर आज़म खे ॿुधायो वियो त कैंसर इंस्टीट्यूट, डायलिसिस सेंटर, ट्रॉमा सेंटर जंहिंजो इफ़्तिताह कुझु ॾींहं पहिरियां ई पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उन्हनि जो इफ़्तिताह कयो ऐं उते एयर एम्बुलेंस बि बाक़ाइदा शुरू कई वई आहे, जंहिंजो कुझु ॾींहं पहिरियां इफ़्तिताह कयो वियो बाक़ाइदगी सां, उन्हनि जो बि विज़िट कयो वियो। वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ब्रीफिंग दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे इहो ॿुधायो वियो त शमसी तवानाई जा मनसूबा बलूचिस्तान में इस्तेमालु कया पिया वञनि, जंहिंमें 15,000 घरनि खे मुस्तफ़ीद कयो वियो आहे, जंहिंसां 105 अरब रुपयनि जी बचत थी आहे। त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। आज़ाद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो, असांखे हाल अहवाल ॾिना दौरे जे हवाले सां, वॾी महिरबानी अव्हांजे टाइम जा। त नाज़रीन, असीं अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं इन हवाले सां। सबा छा चवंदो हिन सॼी इहा डेवलपमेंट जेकी आहे, मां त चवां थी कोयटा बलूचिस्तान जे अवाम लाइ हिकिड़ो बेनिफिट आहे, हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे हुकूमत जे तरफ़ां ऐं अमन अमान। ख़ासि करे ॾिसो, इहे जेके बि असीं क्वालिटीज़ ॿुधाए रहिया आहियूं या फैसिलिटीज़ ॿुधाए रहिया आहियूं हुकूमत जे तरफ़ां, पर जेसिताईं अमन अमान न हूंदो इन्हनि सभिनी शयुनि जो को फ़ाइदो न आहे। सो पहिरीं अमन अमान जेको एपिक्स कमेटी में इजलास जेको एपिक्स कमेटी जो थियो, उन में जेको पॉइंट उथारियो वियो आहे त अमन अमान खे पहिरियां बरक़रार रखिजे ऐं रखियो वेंदो इंशाअल्लाह। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक था वठूं, वरी पोइ वापसि था अचूं मॉर्निंग विद आवाज़ में। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। ऐं असां सां गॾु हिन वक़्तु स्टूडियो में महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि सां गॾु तव्हां ज़रूरु मुलाक़ात कराईंदासीं ऐं तव्हांखे मिलाईंदासीं ऐं खोड़ सारियूं कचहरियूं ॻाल्हियूं असांजो ऑफ स्क्रीन बि थियूं आहिनि ऐं हाणे ऑन स्क्रीन बि थींदियूं। ॻाल्हियूं आहिनि मीडिया जूं। मीडिया या मल्टी मीडिया आहे छा? डिफरेंस छा आहे मीडिया मल्टी मीडिया में? मीडिया छा आहे ऐं मल्टी मीडिया छा आहे? अगरि कोई मल्टी मीडिया जर्नलिज़म करे थो त हुनजो मक़सदु छा आहे? ऐं मीडिया सिर्फ़ु असीं टीवी खे ऐं असीं रिपोर्टिंग खे ई काउंट कंदा आहियूं ऐं मल्टी मीडिया असीं सिर्फ़ु पंहिंजे जेके प्लेटफॉर्म्स यूज़ कयूं था रोज़ाना जी बुनियाद ते मुबशिर, असीं उन्हनि खे काउंट कंदा आहियूं त असां वटि मल्टी मीडिया जा जेके बि असां वटि एप्लीकेशन्स आहिनि सिर्फ़ु उहे ई मल्टी मीडिया आहिनि, पर असांखे यूज़ न ईंदो आहे। असांखे उन्हनि जा फ़ाइदा बि ख़बर न आहिनि, असांखे उन्हनि जा नुक़सान बि ख़बर न आहिनि। कॾहिं कॾहिं त कंहिंजी वीडियो ईअं वायरल बि थी वेंदी आहे त असीं उनखे बि लाइट वठी छॾींदा आहियूं, बल्कि उनखे अञा शेयर करे पंहिंजे लाइ हिकिड़ी तकलीफ़ दे हिकिड़ो अमल ठाहे छॾींदा आहियूं। या वरी हसास इदारनि जे लाइ ॻाल्हाइणु केतिरो तव्हांजे लाइ डिफिकल्टी तव्हांजी लाइफ में पैदा करे सघे थो, असांखे इहा ख़बर न आहे हूंदी। कंहिंजो नालो लीक करणु, कंहिंजी तस्वीर लीक करणु, आख़िर इहो सभु असीं छो नथा सम्झूं त असांजी लाइफ ते तमामु घणो इम्पैक्ट करे सघे थो। इन हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। असां वटि मौजूदु आहिनि मल्टी मीडिया जर्नलिज़म हिननि कई आहे, मां हुननि जो ज़रूरु तारीफ़ कराईंदमि। मल्टी मीडिया सां कनेक्ट आहिनि, जर्नलिस्ट आहिनि, मीडिया ट्रेनर आहिनि, गॾो गॾु कम्युनिकेशन प्रोफेशनल एंड एक्सटेंसिव एक्सपीरियंस आहे हिननि जो इन मल्टी मीडिया जर्नलिज़म, टेलीविज़न एनालिसिस आहिनि ऐं गॾो गॾु मीडिया डेवलपमेंट बि हिननि कई आहे। शी हैज़ वर्क विद लीडिंग पाकिस्तानी मीडिया ऑर्गेनाइज़ेशंस।
वेलकम कनासी पंहिंजे प्रोग्राम में नौरीन शम्स साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? फाइन। अच्छा, मैं आपसे ज़रूर पहला क्वेश्चन मैं ही करूँगी। मैं पूछना चाहूँगी आपसे, मल्टीमीडिया मीडिया क्या है और मीडिया जर्नलिज्म क्यों करें? अच्छा, हम तो जब सम ईयर्स अगो जब हम बात कर रहे थे कि भाई जर्नलिज्म करना है, मीडिया जो है, हम समझते थे टीवी है, अखबारात हैं, रसाइल हैं और इसी के साथ साथ रेडियो है। लेकिन जब मैंने स्टेप इन किया जर्नलिज्म में, उस वक्त दुनिया बदल रही थी, फेसबुक आ चुका था, तो डिजिटली वेबसाइट्स बन रही थी। तो मैंने भी स्टेप इन किया पाकिस्तान की इंडस्ट्री में, तो डिजिटल जर्नलिज्म से ही आगाज़ हुआ। फिर पता ये चला कि डिजिटल जर्नलिज्म में हर चीज़ एक्यूमुलेट हो रही है, यानी कि आपको वीडियो पे भी काम करना है, आपको न्यूज़पेपर की तरह क्या कहना चाहिए कि टेक्स्ट पे भी, स्टोरीज पे भी काम करना है, यानी कि आपको अल्फाज भी लिखने हैं, आपने प्रेजेंटेशन भी करनी है। यहाँ पे एक आपको इंटरप्ट करेंगे थोड़ा सा, हमारे पास एक ब्रेकिंग न्यूज़ है, इसलिए तो नाज़रीन हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ आहे, ब्रेक वठंदा, इन खां पोइ हाज़िर थींदा। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली ॻाल्हि चऊं था। जॾहिं प्रोग्राम लाइव हुजे त यकीनन पोइ इहे मामलात हलंदा रहंदा आहिनि। कुझु ब्रेकिंग न्यूज़ बि ईंदियूं, असां तव्हांखे कॾहिं होॾां रवाना कंदासीं, कॾहिं हेॾां रवाना कंदासीं, कॾहिं होॾां कॾहिं होॾां। त असां वटि नौरीन शम्स साहिबा असांजी स्टूडियो में मौजूदु आहिनि। इलाही वसी तजुर्बो आहे हिन जो, मीडिया मल्टीमीडिया जर्नलिस्ट ट्रेनर जे हवाले सां 13 खां 15 साल इहे जेको इन्हनि मैदान में ख़िदमत सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु नौरीन शम्स साहिबा जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान प्रेस फाउंडेशन, ब्रिटिश हाई कमीशन लेवल इदारनि ते हुननि कमु कयो आहे। अॼु असां पंहिंजे लाइ बि ॼाणींदासीं, तव्हांखे बि ॿुधाईंदासीं त जर्नलिज़म केतिरो आसानु आहे, मल्टीमीडिया जर्नलिज़म छा हूंदो आहे, इंसान सोशल मीडिया जो इस्तेमालु कंहिं तरीक़े सां करे थो सघे, फेक प्रोपेगेंडा के हवाले से कीअं नज़रसानी करे तो सके। नौरीन शम्स साहब, हम दोबारा आपसे वहीं पर शुरू करेंगे जहाँ आपकी बात चल रही थी। तो हमारे नाज़रीन को बताएं कि मल्टीमीडिया जर्नलिस्ट बनना और एक आम जर्नलिस्ट बनना, इन दोनों में क्या डिफरेंस होता है? देखिए, अब तो मेरे ख्याल से जितनी भी मार्केट में हम बात करें तो आपको मल्टीमीडिया जर्नलिस्ट ही बनना पड़ेगा, क्योंकि एक वक्त था रिवायती मीडिया जिसे हम कह रहे थे, रेडियो, अखबारात और जो टीवी पे हमें नज़र आते हैं। तो आज आप, आई एम श्योर आप सबके जो है सोशल मीडिया प्रोफाइल्स हैं, आप लोग भी वीडियोस बनाते हैं, आप भी पोस्ट करते हैं। तो ये सारी चीज़ें, जो एक ऐसा बंदा, एक ऐसा जर्नलिस्ट जिसने तमाम मीडियम्स हैं, यानी कि अखबारात, रेडियो, सब में काम किया हो और उन सब टेक्स्ट हो, वीडियो हो या ऑडियो हो, तो उस पे जिसने अपनी एक तबाज़माई की हुई होती है, उसका एक्सपीरियंस होता है, उसे मल्टीमीडिया जर्नलिस्ट कहते हैं। मुझे अपने जर्नलिज्म के करियर में ये मौका मिला कि मैं उस वक्त कदम रखा जब मीडिया ट्रांसफॉर्म हो रहा था, यानी कि ये 2010 और 8 की बात है। तो उस वक्त हमें लगता था कि टीवी ऑब्वियसली उस वक्त भी एक इन्फेंसी में था, हमें नया नया जो है आज़ादी मिली थी कि हमारा प्राइवेट मीडिया आ रहा है, लेकिन उसके बाद थोड़े से हालात डिफरेंट हो रहे थे इंटरनेशनली। और फिर जो अपॉर्चुनिटीज़ मिली, मैंने जाके दुनिया को देखा, तो वो 10 साल हमसे और आगे चल रहे थे। तो वो वेबसाइट्स पे काम हो रहा था, साथ साथ जब वेबसाइट पे आप स्टोरी डालते हैं तो उसमें वीडियो भी चाहिए आपको, यानी कि जो उसके इंग्रेडिएंट्स होते हैं उसमें टेक्स्ट भी होता है, इमेजेस भी होती हैं, वीडियो भी होती है, और साथ साथ अब तो पॉडकास्ट, जिसे हम वैसे तो समझते हैं कि ये YouTube की वीडियो है, लेकिन ये पॉडकास्ट कहलाती थी कि ऑडियो स्टोरी हो। और बाहर अभी तक इसका कॉन्सेप्ट यही है कि आप जब ट्रैवल कर रहे होते हैं तो आप पॉडकास्ट सुनते हैं, क्योंकि ज़्यादातर उनके पास टाइम नहीं होता कि वो बैठ के YouTube ही देखते रहें, ज़्यादातर ट्रैवल कर रहे होते हैं या वॉक कर रहे होते हैं। हमारे यहाँ तो वो कल्चर नहीं है, लेकिन अगर आप लंदन में देखें या अमेरिका में देखें, न्यूयॉर्क में देखें, तो ज़्यादातर लोग जो हैं बाय वॉक ही इधर उधर अपने सब स्टेशंस पे जा रहे होते हैं। तो उस वक्त इनको चाहिए होती है कि भाई सुबह की खबरें क्या हैं, तो वो ऑडियो पे ज़्यादा इन्हिसार करते हैं। जबकि अगर पाकिस्तान को देखें तो हम कहते हैं कि रेडियो जो है तबाह बर्बाद हो चुका है। तो ये होता है मल्टीमीडिया जर्नलिज्म। सही। नौरीन साहिबा, हम देखते हैं कि लोग, लड़कियाँ हमारे, खास करके यूथ, लड़के भी टिकटॉक के पीछे ज़्यादा हैं कि हमें वहाँ से अर्निंग भी होगी, हम वहाँ फेमस भी हो जाएंगे। और कौन से प्लेटफॉर्म से आप क्या समझती हैं कि हम
अर्निंग भी कर सकते हैं. क्या हम फेसबुक से भी अर्निंग कर सकते हैं, गूगल से भी, क्योंकि गूगल पहले पैसे मांगता है. सो क्या है, कौन सा और प्लेटफॉर्म है जहाँ पे हम कमा भी सकते हैं और फेमस भी हो सकते हैं? सब ने कहा सीधे स्ट्रेट टू द पॉइंट आते हैं. तो अच्छा, पाकिस्तान में ये है कि रिसेंटली हमने देखा कि फेसबुक ने अपनी मोनेटाइजेशन का फीचर रोल ऑन किया है. इससे पहले फेसबुक जो है मोनेटाइजेशन डायरेक्टली नहीं करता था. आपको होना चाहिए था कि आपके पास यूएस का अकाउंट हो या दुबई में आपका अकाउंट हो तो आप कर सकते हैं, और बहुत सारे लोगों ने ऐसा किया हुआ था. और तो वो होता था कि हम डायरेक्टली नहीं कर रहे थे लेकिन फिर भी रेवेन्यू कहीं ना कहीं से जनरेट हो रहा था. यूट्यूब का ये है कि वो डायरेक्टली इस वक्त पाकिस्तान में अवेलेबल है, यानी कि गूगल की ही सिस्टर ऑर्गेनाइजेशन है यूट्यूब. तो आप अगर चैनल बनाते हैं और उसके सर्टेन जो रिक्वायरमेंट है वॉच टाइम और सब्सक्राइबर की, तो अगर आपके पास वो सब चीज़ें हैं तो आपका जो एक रेवेन्यू स्ट्रीम है वो फ़ौरन से शुरू हो जाता है. दूसरी जगह आप, जैसे मैंने कहा, फेसबुक भी रेवेन्यू जो है वो पाकिस्तान से डायरेक्टली कर रहा है. तो सबके मैंने देखा है अब माशाल्लाह से पाकिस्तान में जितने भी कंटेंट क्रिएटर्स हैं, दे आर मेकिंग, इवन अगर वो $6 ही कमा रहे हैं लेकिन फिर भी कुछ ना कुछ उसमें आ रहा है. दूसरा टिकटॉक हमें नज़र आता है. टिकटॉक में भी यही है कि बहुत ज़्यादा अच्छा, एक तो ये है क्योंकि हमारा बल्क जो पॉपुलेशन है वो है इस वक्त हमारी यूथ जी. और वो यूथ वो है जिसके पास ना तो कोई एजुकेशन है ऐसी, ना कोई फॉर्मल उन्होंने कोई लर्निंग्स इस तरह की ली हुई हैं. तो वो टिकटॉक पे ज़्यादा जो है डिपेंड होते हैं, क्योंकि देखिए न्यूज़ या इंफोटेनमेंट किसी को नहीं चाहिए. अगर हम स्क्रॉल कर रहे होते हैं तो इवन हम भी चाहते हैं कि हम थोड़ा रिलैक्स हों अपने दिन से निकलकर, अपनी रियल लाइफ से स्केपिज्म हो. तो वो वाला एक रेवेन्यू सिस्टम है, वो भी आप वहाँ से कर सकते हैं. फिर थर्ड जो एक चीज़ होती है वो ये होती है कि जब व्हेन यू गेट फेमस एज एन इन्फ्लुएंसर, आपके फॉलोअर्स हैं तो ब्रांड्स आपको डायरेक्टली अप्रोच करते हैं कि भाई जब आप प्रमोशन ही कर रहे हैं तो फिर हमारी क्रीम लगा के, हमारे कपड़े पहन के प्रमोशन करें. सो दैट्स आल्सो लाइक वन ऑफ द रेवेन्यू स्ट्रीम दैट वन कैन हैव. ठीक है, आजकल ये देखा गया है सोशल मीडिया ने रवायती मीडिया को पीछे छोड़ दिया है. इसको आप किस नज़र से देखती हैं और इन फ्यूचर इसको मजीद कैसे जांचा जा सकता है? देखिए, एज अ जर्नलिस्ट ये जो है ना टॉपिक मेरे बड़ा दिल के करीब भी है, और मैं रेवेन्यू वगैरह उन सब चीज़ों से इसलिए वो करती हूँ क्योंकि जब रेवेन्यू की बात आ जाती है या व्यूज़ की बात आ जाती है, इवन चैनल्स की भी अगर हम बात करें, हम व्यूज़ पे ज़्यादा ध्यान देते हैं और हमारा मकसद फिर बामकसद सहाफ़त जो है ना वो कहीं पीछे रह जाता है. तो इस वक्त माशरे में 1000 कंटेंट क्रिएटर्स हैं, 1000 तरह के चैनल्स हैं, और फ्लो ऑफ इंफॉर्मेशन इतना ज़्यादा है कि रियल टाइम में आप जहाँ के फेसबुक देखें, आप ट्विटर देखें या टिकटॉक भी देखें, तो बहुत सारी इन्फॉर्मेशन है और हर कोई अपना अपना चैनल खोल के बैठा हुआ है. तो उसमें क्या होता है कि जो क्रेडिबल जर्नलिज्म है, या हम जो सहाफ़ी पूरे दिन मेहनत करके एक स्टोरी पे काम कर रहे हैं, आप लोग इतना वेरिफिकेशन कर रहे हैं, जब तक उसको चेक एंड बैलेंस नहीं कर लेते तब तक हम आगे उसको नहीं पहुंचाते. लेकिन इस सोशल मीडिया में, जैसे कि लोग कहते हैं भाई मैं सोशल मीडिया जर्नलिस्ट हूँ, ये कोई टर्म नहीं है. अच्छा, आप सोशल मीडिया जर्नलिस्ट नहीं हो सकते, क्योंकि देखिए अगर सिर्फ सोशल मीडिया को आप समझ रहे हैं कि यही है, खबरें ही देनी है, तो खबर हम भी देते हैं कि खबर हम इस तरह से देते हैं. तो ये जो एक सबसे बड़ा इशू है कि मिस इन्फॉर्मेशन, फिर डिस इन्फॉर्मेशन. मैं थोड़ा सा नाज़रीन को यहाँ बताना चाहूँ कि भाई गलती से अगर कोई मिस एंड डिस में डिफरेंस, ओके, गलती से अगर कोई खबर चली जाए, फॉर एग्जांपल हम कहें कि भाई कल छुट्टी होगी, या हम कहें कि बरोज हफ्ता हमने लिख दिया, तो ये मिस इन्फॉर्मेशन है. लेकिन डिस इन्फॉर्मेशन वो एक ऐसी विकेट सिस्टर है मिस इन्फॉर्मेशन की, जिसमें हम खुद कहते हैं इदारतन, मतलब कि हमें ये खबर जानबूझ के ये देनी है कि कल जो है ऐसी अफवाह फैला दो कि मार्केट में लोग जो है ना कहें कि भाई पेट्रोल की प्राइसेस बढ़ने वाली हैं, और आज देखें आप केओस शुरू हो जाएगा, लोग अभी पेट्रोल पंप में जाके अपनी लाइनें लगा देंगे. सो ये काम दुनिया भर में, चाहे अमेरिका हो, चाहे बरतानिया हो या पाकिस्तान हो, सियासत में भी, पॉलिसी मेकिंग में भी, ये जो एजेंडा सेटिंग होती है सोशल मीडिया के ज़रिए, जो हैशटैग्स बनाए जाते हैं, पैसे दे के बनाए जाते हैं, तो ये जो एक है, ये जंग है जो कि सहाफ़ियों को लड़नी चाहिए उन सोशल मीडिया जर्नलिस्ट से जो अपने आप को कहते हैं कि भाई हम असल खबर आप तक ले जा रहे हैं, लेकिन उनको सिर्फ अपने व्यूज़ चाहिए और उन्हें कोई मतलब नहीं है. नौरीन साहबा, जैसे मिस एंड डिस इन्फॉर्मेशन का आपने बताया, ऐसी ट्रेनिंग्स भी दी जाती हैं जी, और ख़ास करके रिपोर्टर्स को, जो सहाफ़त जो कर रहे हैं, जो हम तक खबर पहुंचाते हैं, उनको पता चलना चाहिए, पता होना चाहिए कि ये जो मैं खबर ब्रेक कर रहा हूँ या कर रही हूँ, इसमें कितनी सच्चाई है और इसके फुटेजेस का हमें कैसे अंदाज़ा लगाना चाहिए, ये सब कुछ सिखाया जाता है. क्या ज़रूरी समझती हैं आप ये ट्रेनिंग्स आजकल के दौर में भी? जी बिल्कुल, बहुत ज़रूरी है, क्योंकि देखिए बड़े बड़े नाम जर्नलिस्ट और सहाफ़त के जो भी हैं,
उन्होंने भी इस तरह की गलतियां बहुत की हैं. जैसे मैं बार बार कह रही हूँ कि लोग इस खबर में कि सबसे पहले कौन ब्रेक करेगा, क्योंकि देखें एल्गोरिथम जो है, जो डिजिटल मीडिया है, वो इस तरह से चलता है कि जिसने पहले वीडियो डाल दी तो उसको व्यूज़ भी मिलेंगे, उसमें व्यूज़ के साथ साथ उसको रेवेन्यू भी बहुत अच्छा मिलेगा. बाकी फिर अगर कोई डालता रहे तो फिर उसको कुछ चंक्स या सेंट्स मिलेंगे. तो उस भीड़ चाल में, उस तेज़ी में हम बहुत सी गलत खबरें दे देते हैं. उसके लिए ज़रूरी ये है कि जैसे हम आम आदमियों से भी कहेंगे, आम आवाम से भी कहेंगे कि जो भी व्हाट्सएप पे ख़बर आती है या कोई AI अब जब से आ गई है, कितनी फेक स्टोरीज़ हैं, तो हर खबर पे हर यकीन करना ज़रूरी नहीं है. उसके लिए सबसे पहले ज़रूरी है कि उसकी सोर्स देखें, प्राइमरी सोर्स क्या है. एक जगह अगर ख़बर दी है तो दूसरी जगह भी चेक करें, अगर नहीं है तो प्लीज़ उसको शेयर करने से गुरेज करें. बिल्कुल ठीक है. हम जानना चाहेंगे जो यूथ इस तरफ आने वाली है या आना चाहती है, आमतौर पे हमने ये देखा है कि हम बहुत शौक़ से मीडिया स्टडीज़ करते हैं या जर्नलिज़म का कोर्स करते हैं, लेकिन आजकल जो मीडिया इंडस्ट्री के हालात चल रहे हैं, जो कि ऑफ कैमरा भी हम इसके ऊपर बात कर रहे थे, तो जैसे ही नया नौजवान आता है तो विद इन अ मंथ बदजन हो जाता है कि यार ये तो बस सिर्फ टीवी पे देखने के लिए एक करिश्मा है, बाकी कुछ भी नहीं है. फिर वो चला जाता है सोशल मीडिया की तरफ, और फिर हमने ये देखा है कि वो क्लिक बैट्स की जो है दौड़ में शामिल हो जाता है और फिर झूठी खबरें और उसमें भी निकल जाता है. तो इसमें मीडिया इंडस्ट्री को क्या किरदार अदा करना चाहिए? मीडिया चैनल्स क्यों इस तरह के मामलात में इन्वॉल्व हो गए हैं कि बहुत ज़्यादा हमें उनकी जो है वो चीज़ें कोलैप्स होती हुई नज़र आ रही हैं? देखिए मुबशिर, इट्स अ वेरी गुड क्वेश्चन, लेकिन इसके बहुत सारे ना रीज़न्स हैं. फर्स्ट ऑफ ऑल मुझे कहने में कहीं वो उसमें कोई परेशानी या कोई रिसर्च नहीं चाहिए कि आजकल का जो नौजवान है ना, वो जर्नलिज्म हो या न्यूज़ हो या अगर वो मैस कॉम में आता भी है तो उसको कहता है कि मुझे यूट्यूबर बनना है, मुझे कंटेंट क्रिएटर बनना है, उसे जर्नलिस्ट नहीं बनना, उसे न्यूज़ नहीं चाहिए. तो कंजप्शन न्यूज़ की ओवरऑल एज अ इकोनॉमी अगर हम प्रोडक्ट देखें तो वो लो हो गई है. कोई नहीं चाहता कि न्यूज़ हर वक्त जहन में चलती रहे. तो उसके बरक्स हम देखते हैं कि इंफोटेनमेंट ज़्यादा है. बात स्टोरी टेलिंग, कहानी के तौर पे अगर कोई बात जैसे फिल्म बना दी जाती है या नेटफ्लिक्स में कोई स्टोरी बना दी जाती है तो लोग उसको ज़्यादा देखते भी हैं. तो ये एक रीज़न है. दूसरा, AI ने जब से चीज़ों को बहुत आसान कर दिया. आप अभी ग्लैमर की बात कर रहे थे, मैं तो कहती हूँ कि वो टीवी का भी वो चार्म नहीं रहा, बिकॉज टीवी हम उस तरीके से नहीं देख रहे और हर कोई कैमरा लगा के अपना एक वीडियो बना के, अपना एक स्टूडियो बना के वो उस पर काम कर रहा है. तो यानी उसकी पॉपुलैरिटी उसको लोग ज़्यादा जानते हैं. आप बाहर जाके देखें, अगर हम टीवी से ज़्यादा लोग कहेंगे भाई ये फला टिकटॉकर है, मुझे तो इन्फ्लुएंसर्स के भी नाम याद नहीं होते और पता नहीं माशाल्लाह दे आर मेकिंग लॉट ऑफ बक्स नाउ. सो द थिंग इज कि अब वो जो ये जो सोशल मीडिया में जो फेक न्यूज़ है, जैसे हम कह रहे हैं कि व्यूज़ के चक्कर में हमारी जो इखलाकियात हैं वो भी बहुत बुरी हो गई हैं. हमारी नौजवान नस्ल उल्टे सीधे कामों में लग चुकी है. उसको लगता है कि यही एक ज़रिया मुआश है तो मुझे पढ़ने की तो ज़रूरत ही नहीं है. तो उसमें ये ज़रूरी है कि एज अ मीडिया पर्सन हमें अपनी खुद की जो एथिक्स हैं और जो हमारी इखलाकियात हैं हमें बेहतर करना पड़ेगा. हमें लोगों का ट्रस्ट बहाल करना पड़ेगा. लेकिन मुश्किल है कि जिस क्राइसिस से हम गुजर रहे हैं, हमें कहीं ना कहीं कोई सपोर्ट चाहिए होता है और फिर हमें लगता है कि हम सिर्फ उन्हीं के माउथ पीस बन के रह गए हैं और लोग भी हम पे उस तरह से बिलीव नहीं करते. ठीक है नौरीन साहब, आपसे बातचीत का सिलसिला हम जारी रखेंगे. नाज़रीन, वक्त आए नंढड़े ब्रेक जो तव्हां केॾा न वञो, वरी वापस आजो मॉर्निंग विद आवाज़ में. वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़. नाज़रीन, असां सां गॾु नौरीन साहिबा मौजूद आहिनि. मल्टी मीडिया जे हवाले सां कमु कनि थियूं ऐं ॻाल्हियूं कनि थियूं ऐं ट्रेनिंग बि ॾियनि थियूं, ट्रेनर आहिनि. ज़रूरु इनका हिकिड़ो इंटरेस्टिंग सवाल असीं कंदासीं. मैं अभी आपसे इंटरेस्टिंग सवाल करने वाली हूँ कि पहले हम रेडियो देखते थे, उसके बाद सुनते थे और उसके बाद फिर हमने न्यूज़पेपर्स देखे और फिर हमारे पास चैनल आ गए, फिर चैनल्स आ गए. उसके बाद फिर सोशल मीडिया, अब ब्लॉगर, कंटेंट क्रिएटर्स और बहुत कुछ हम देखें. क्या समझती है कि चैनल्स बंद हो जाएंगे, हम सब बेरोजगार हो जाएंगे? देखिए, टीवी आई थिंक स्टिल एक बड़ा पॉपुलर एंड वर्ल्ड वाइड जो है एक ऐसा मीडियम है कि जहाँ पे अगर हम रिमोट
पाकिस्तान के लिए तो मैं कहूँगी कि अभी 10-20 साल हमें डरने की ज़रूरत नहीं है, शुक्र, क्योंकि जो हमारे यहाँ इंटरनेट और कम्युनिकेशंस के जो मसले मसाइल हैं, अगर हम रिमोट एरियाज़ में देखें, उनके पास वाहिद अभी भी जहाँ लोड शेडिंग के मसले मसाइल हों तो रेडियो जैसी जो एक नेमत है वही उनका सबसे बड़ा इंफॉर्मेशन का ज़रिया है। एंड देन रेडियो के बाद अगर टीवी, अगर उनको मैं ख्याल पावर्स मिल जाएँ, लोड शेडिंग के मसले ना हो, तो टीवी भी उनका फिर एक ज़रिया है। आप अक्सर देखें कि आप अगर रिमोट एरियाज़ में चले जाएं, छोटे छोटे गाँव कस्बों में जाएं, तो अगर ढाबे होते हैं, चाय के होटल होते हैं, वहाँ टीवी चल रहा होता है। तो ये अभी स्टिल रहेगा। हमारे यहाँ अभी इतनी हाईटेक सोसाइटी नहीं है, लेकिन ये है कि जो अर्बन क्लस्टर्स हैं या अर्बन एरियाज़ हैं, उसमें जो कंजप्शन है वो अब आप देखें कि माशाल्लाह जो हमारा जो माशरा है वो बहुत तेज़ी से तब्दील हो रहा है। हमारी जो नई नस्ल है वो अभी छोटी ही होती है, बिल्कुल ऑर्फन, मतलब बिल्कुल छोटे छोटे यंग बच्चे होते हैं, उनके हाथ में टैबलेट और टच के उनको पता नहीं क्या क्या फीचर्स पता होते हैं। सो हमें ये देखना है कि जो हमारी नई नस्ल है उनके लिए हम क्या कंटेंट जनरेट कर रहे हैं। अगर टीवी उसमें चलता रहेगा पैटर्न में कि वही टॉक शोज चलें, वही पैटर्न डिस्कस हो जिसमें हम सियासत पे बात करें, और वही सियासत जो 20 से 25 साल तक चल ही रही है, वही सेम मसाइल हैं, वही इश्यूज हैं, और मुझे नहीं लगता कि हमारी सियासत में भी कोई बड़ी तब्दीली आई है। तो जब तक उन इश्यूज को, असल में मसला यही होता है कि हम कंटेंट, हर कोई बनाता है कि मैं कंटेंट बना रहा हूँ, बड़े से बड़े स्टूडियोज खरीद लिए होते हैं, बड़े से बड़े महंगे एक्सपेंसिव गैजेट्स खरीद लिए होते हैं, लेकिन वो ये नहीं देखते कि हम जिनके लिए कंटेंट बना रहे हैं वो कौन लोग हैं, वो रिसर्च करें, उनके क्या इंटरेस्ट है, उनके क्या इश्यूज हैं। और सोशल मीडिया ने ये थोड़ा सा बाइफिकेट कर दिया, क्योंकि टीवी को देखने वाली नज़रें जो होती हैं वो अच्छाई में भी देख रही हैं, वो बुराई में भी देख रही हैं। लेकिन जब सोशल मीडिया पे रिव्यू और फीडबैक इंस्टेंट आता है, लोग अगर बैशिंग करते हैं तो भी पता चल जाता है, गुस्सा करते हैं तो भी पता चल जाता है, तो कैंसिल भी कर देते हैं, ऐसा भी होता है कि आपके फॉलोअर्स गिरना शुरू हो जाएं। तो वहाँ पे जो इंस्टेंट फीडबैक मिलता है वो टीवी में हमें नहीं मिलता। तो टीवी को चाहिए कि अगर वो एग्जिस्ट करना चाहता है तो अपने कंटेंट पैटर्न पे थोड़ा सा ध्यान दे। अच्छा नूरीन शब साहब, हम जानना चाहेंगे ये एल्गोरिथम काम कैसे करता है। हमने ऐसे देखा कि किसी ने चीख मार दी, सडन वीडियो वायरल और मिलियंस व्यूज नजर आते हैं, और किसी ने कैमरा उठा के सिर्फ ये बताया कि फाशी हो रही है और फिर वो सडनली वायरल और सारी चीजें। तो ये एल्गोरिथम कैसे वर्किंग कर रहा है? इसको ये जो पढ़े लिखे चेहरे हमारे जैसे ये नजर क्यों नहीं आ रहे हैं? मेहनत करने वाले, मुझे भी गुस्सा आता है इस चीज को, मुझे इसका वाकई में जवाब चाहिए। ये जो है ना, ये बहुत अच्छा है सवाल है, लेकिन जब आपने एल्गोरिथम का जिक्र किया ना, मैं समझी शायद आप मुझसे सवाल करेंगे कि आप हम दिमाग में सोचते हैं कोई चीज और एकदम से हमें दिखने लग जाती है, ये जासूसी कैसे होती है। ये जो है एल्गोरिथम की कहानी, ये इंटरेक्शन और साथ साथ इंगेजमेंट, व्यूज, एनालिटिक्स जिसको हम कहते हैं, आप डैशबोर्ड पे जाएं तो ये सारी चीजें आपको मिलती हैं। मसला क्या है कि हम कोई सीरियस और बामकसद बात करें, बहुत अच्छी रिसर्च के साथ करें, उसका जो एक ग्राफ है ना इस वक्त पाकिस्तानी ऑडियंसेस के मुताबिक वो बिल्कुल भी नहीं है। लोग बात ही नहीं सुनते। तो मैंने भी ये चीज़ को बहुत जल्दी जज किया और मैंने देखा कि अगर मैं अज़रा मजाक या जोक्स के साथ या किसी को सार्कास्टिक वे में कोई बात करूं तो लोग उस पर ज़्यादा ध्यान देंगे, बनिस्बत के मैं उनको बोलूँ कि ये फला रिसर्च आई है, फला रिसर्च में ये काम हुआ है, तो वो नहीं सुनेंगे। तो फॉर एग्जांपल लोगों का जो इंटरेस्ट है ना कंटेंट में, उस तरीके से बनाना पड़ेगा कि जिसमें आप बात भी अपनी कर दें और बात के साथ साथ उसमें वो कहते हैं ना कि थोड़ा सा बिरयानी क्या होती है, बिरयानी में आप ये मसाले डाल दें, फला मसाले डाल दें, लेकिन अगर उबले हुए चावल आलू के साथ या वैसी मटन के साथ आप दे देंगे कोई नहीं खाएगा। तो हमें थोड़ा सा काम और करना पड़ेगा। वही वाली बात, ऑडियंस जो है ना वो खुद डिसाइड करती है कि जैसे कोई चीज़ कल चली टीवी पर और उसके बाद हमने देखा कि खातून है या कोई जेस्टर है वो बड़ा वायरल हो गया, तो जो मीडिया है ना, सोशल मीडिया, वो जैसे मैंने कहा इंस्टेंट फीडबैक है। तो जैसे वो कहानी अगर उन्होंने ली कि फला भाई पार्टी हो रही है, वो इतना क्यूट जेस्टर था, फला ये था वो था, तो वो एक चीज़ बन गई, वो पॉपुलैरिटी बन गई। फिर अगर आपको याद होगा एक इंडिया पाकिस्तान का मैच हो रहा था इंग्लैंड में, तो एक साहब थे जो बॉल्ड से थे और वो ऐसे इतने डिसअपॉइंटेड हो गए, पूरे पाकिस्तान में फेमस हो गई। तो आज तक जब भी कभी वो जो देखिए इमोशन है उस वक्त जो पाकिस्तानी फील कर रहे थे वो रिफ्लेक्ट कर रहा था। तो वो अब जब कभी भी वो ऐसा इमोशन फील करना होता है तो वो ऑकवर्ड इमोशन इमेज उनकी यूज हो जाती है, भले वो मैच की हो लेकिन बस आखिर में बस मैं आपसे जल्दी से जल्दी पूछना चाहूंगी कि ये जो हमने बात की थी कि ये हमारे माइंड में चलता है और
और मोबाइल को कैसे पता चल जाता है, ये हमें भी पता चला कि विदिन 3 सेकंड्स हम कोई भी वीडियो देखते हैं तो वो क्लिक कर लेता है। तो क्या ऐसा है? देखिए एल्गोरिथम जो है ना थोड़ी बहुत स्नीकिंग हो रही है, आपके डिजिटल बिहेवियर्स, आपको लगता है कि मुझे सारी आज़ादी है, मेरा दिल चाहेगा मैं जब चाहूँगा देखूंगा, लेकिन एल्गोरिथम जो है ना वो जो बूस्ट करने वाला है उसको यूट्यूब वाला पैसा दे रहा है कि भाई किसी भी तरीके से मुझे इस एज ब्रैकेट की खवातीन या मर्द हजरात चाहिए, उनकी फीड में जाओ और ये फीड लेकर आओ। तो हम अगर किसी से बात कर रहे होते हैं कि भाई फला लॉन की सेल लग गई है, हमें फौरन से दिखने लग जाता है ये ब्रांड आ गया हमारे सामने, और वो फिर आप एक्शन लेते हैं, फौरन सेल्स में कन्वर्ट होता है, एंड दैट्स हाउ दिस इंडस्ट्री वर्क्स। बिल्कुल ठीक है, बहुत शुक्रिया नौरीन साहिबा, बहुत शुक्रिया, आपने टाइम दिया हमें, हमारे नाजरीन के लिए टाइम निकाला। नाजरीन सिलसिलो जारी है पर नंढड़ो ब्रेक था वठूं। बिल्कुल। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे तव्हांखे भलीकार कंदे असां हलंदासीं नेक्स्ट टॉपिक वटि, जेको असां वटि आहे सिंध में पाकिस्तान में जेके ॿारनि खे ज़बरदस्ती मज़दूरी कराई वेंदी आहे, पोड़ियत कराई वेंदी आहे, उन बारे में असां ॼाणींदासीं त छा आहे गैर क़ानूनी तौर ते केतिरो जेको आहे हिनखे सज़ा मिली थी सघे ऐं हिन हवाले सां कहिड़ा मामला थी था सघनि। असां वटि अॼु स्टूडियो में अगेन असांखे जॉइन कयो आहे सिंध लीगल एड सोसाइटी मां असांजी वकील एडवोकेट हाई कोर्ट हुमा नायाब साहिबा, असां उन्हनि खां पाण बि रहनुमाई वठंदासीं, तव्हां ते बि पहुचाईंदासीं। मैडम ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे, सिंध में पाकिस्तान में जेको ॿारनि खे पोड़ियत कराई वेंदी आहे, इहो कॾहिं गैर क़ानूनी तौर ते बिल पास कयो वियो ऐं हिन हवाले सां छा कानून मुरतब कया विया आहिनि? थैंक यू सो मच सभिनी खां पहिरियां जेको आहे हिन में हिते शो में घुराइण जे लाइ। इन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि चाइल्ड लेबर जे हवाले सां कि 2017 में जेको आहे सो हिकिड़ो कानून पास थियो, सिंध प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन एक्ट 2017, जंहिंमें इहो ॼाणायल आहे कि कोई बि जेको चाइल्ड जंहिंजी उमिरि 14 सालनि खां घटि हुजे त उहो उनखे जेको आहे सो सख़्तीअ सां मना थियल आहे कि उहो कंहिं बि फैक्ट्री या कंहिं बि माइन या कोई अहिड़ो मतिलबु इस्टेब्लिशमेंट जेके चइजे जेके हैज़र्डस हुजे, यानी कि जेकी नुक़सानु पहुचाए सघे उन्हनि जी वेल बींग खे, उन्हनि जे साइकोलॉजिकल, यानी कि जेको उन्हनि जो पीक टाइम हूंदो आहे एजुकेशन या कुझु पढ़ाइण जो, त उन में उन्हनि खे अगरि लेबर करायो थो वञे त उनजी यानी कि पूरी पर्सनैलिटी खे ई डैमेज थो करे। ऐं इन कानून जे मुताबिक़ इहो आहे कि जेके यानी कि 14 सालनि खां मथे जा एज जा आहिनि पर 18 सालनि जा नाहिनि थिया, शनाख्ती कार्ड उन्हनि जो नाहे ठहियो, उन्हनि खे अलो आहे, लेकिन कुझु अहिड़े इदारनि में कमु करण जे लाइ जेके यानी कि उन्हनि खे तकलीफ़ दे न हुजनि, तकलीफ़ यानी कि न ॾियनि, माइनर जेके या वरी जेके फैमिली बिज़नेसिस हूंदा आहिनि, जेके फैमिली जा यानी कि उन रिलेशन में या उनजे अॻिते हलाइनि था त उहे करे सघनि था। बाक़ी जेके एग्रीकल्चर लैंड ते उन्हनि खे जेको आहे सो ॾियारे था छॾनि, या जेको आहे माइन कोई कारखाना कोई फैक्ट्रीज़ आहिनि उते यानी कि उन्हनि खे मना आहे, पर अलो आहे 14 सालनि खां मथे जी उमिरि, लेकिन 18 सालनि जो न हुजे। उमा साहिबा इहो ॿुधाइजो त चाइल्ड लेबर एक्ट कॾहिं पास थियो आहे ऐं इन में केतिरियूं सज़ाऊं रखियल आहिनि माण्हुनि जे लाइ अगरि ज़बरदस्ती जबरन उन्हनि खे कोई कमु थो कराए त? इन 2017 में जेको आहे सो इहो कानून पास थियो ऐं इन्फोर्स बि तॾहिं खां थियो आहे। इन कानून जे मुताबिक़ जेको आहे सो सज़ा 1 महीने खां 6 महीननि ताईं यानी कि सज़ा आहे। अगरि कोई ॿियो मामिलो आहे, मसलन अगरि सिर्फ़ु लेबर सां रिलेटेड न, यानी कि अगरि उन में कुझु ॿियो एलिमेंट अची थो वञे, ॿियो ऑफेंस अटैच थो थी वञे त उहा सज़ा अब्यूज़िंग हरास या त उन में सज़ा जेको आहे इंक्रीज़ बि थी सघे थी। ठीकु आहे, इहो ॿुधाइजो बाज़ इहो हूंदो आहे गुरबत जी सतह हेठि जेके ख़ानदान हूंदियूं आहिनि फैमिलीज़, उहे वालदेन बि सायो करे उन्हनि ॿारनि खे पोड़ियो कराइण लाइ मोकिलींदा आहिनि ऐं इहो न ॾिसंदा आहिनि उन्हनि जी उमिरि या 14 साल खां घटि आहे, त इन सिलसिले में छा वालदेन जे मथां बि का कार्रवाई थी सघे? बिल्कुलु, वालदेन जे मथां बि कार्रवाई थी सघे थी। बेसिकली इन कानून जे मुताबिक़ जेको हिकिड़ो यानी कि इंस्पेक्टर अपॉइंट थियल आहे, बाक़ाइदा जेको सभु यानी इंस्पेक्शन करे हर इदारे में कि किथे यानी कि चाइल्ड लेबर थिए थो त उते यानी कि उहो कंप्लेंट फाइल थी सघे थी। सेक्शन 17 जे तहत कंप्लेंट जेको आहे लेबर कोर्ट या डिस्ट्रिक्ट लेबर ऑफिसर या इंस्पेक्टर वटि उहा फाइल थी सघे थी, जंहिंमें न सिर्फ़ु जेको आहे उहा इस्टेब्लिशमेंट या उन जा कंसर्न माण्हू जे ख़बर हुजणु खपे, लेकिन पेरेंट्स बि जेको आहे सो पनिश थी था सघनि।
सही हुमा साहिबा तव्हां ॿुधायो त इंस्पेक्टर हिकिड़ो मुक़ररु थियल आहे, छा उहो हुकूमत जे तरफ़ां आहे? असीं त अॼु ताईं कंहिं इदारे में नाहे ॾिठो, छा असीं हिकिड़ो आम अवाम बि कुझु ॾिसी कोई चाइल्ड लेबर ॾिसी करे असीं कंप्लेन करे सघूं था? बिल्कुलु सबा, इहो सुठो सवाल कयो तव्हां। एक्चुअली इदारनि में अपॉइंट थियल आहिनि, गवर्नमेंट जे तरफ़ां ई थियल आहिनि। कोई अहिड़ो यानी कि हिकिड़ो पर्सन हूंदो आहे जंहिंखे जेको आहे सो डील थो करे ह्यूमन लेबर ह्यूमन रिसोर्सिस डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जो, त उहे ई अपॉइंट कंदा आहिनि टाइम टू टाइम, ऐं उहे ई इंस्पेक्शन लाइ जेको आहे सो इंस्पेक्शन कंडक्ट थींदी आहे, जंहिंमें 1 ईयर या 6 मंथ्स जे अंदरि जेको आहे सो जेके बि इदारा इंटरनेशनल या नेशनल लेवल ते कमु था करनि उन्हनि में इंस्पेक्शन थींदी आहे। ऐं अगरि तव्हां बि कोई अहिड़ो कोई इदारो ॾिसो जिते 14 सालनि खां घटि या वरी 14 सालनि खां अगरि मथे आहे, कोई उन्हनि खे अहिड़ो कमु करायो थो वञे, कानून जी ख़िलाफ़ वर्जी थी थिए जंहिंमें, त कंप्लेन तव्हां फाइल करे सघो था। बिल्कुलु ठीकु आहे। असांजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाइजो त हिन कानून में बुनियादी तौर ते ॿार जेको किड्स जो लफ़्ज़ आहे उहो कीअं इस्तेमालु कयो वेंदो आहे? यानी कि असां आम तौर ते 17 साल जो बि ॿारु चई छॾींदा आहियूं, 16 साल जो बि ॿारु, हिन खां 18 साल जो बि असां ॿार ई सम्झंदा आहियूं, त कानून जे अंदरि बुनियादी तौर ते कहिड़ी इस्तिलाह इस्तेमालु थियल आहे नज़र आहे? कानून जे मुताबिक़ ईअं आहे कि चाइल्ड जी जेकी डेफिनेशन आहे हिन कानून में उहा इहा ई आहे कि चाइल्ड उहो ई हूंदो जेको 14 सालनि खां घटि हुजे। उन लाइ त आहे ई मना कि चाइल्ड लेबर त कराइणो ई न आहे उन्हनि खां, लेकिन उन खां 14 सालनि खां जेको मथे जी एज यानी कि 18 सालनि जो नाहे थियो उनखे एडोलेसेंट चवंदा आहिनि, ठीकु आहे। उनखे उहो वरी ॿार यानी कि चाइल्ड न थींदो, चाइल्ड जी डेफिनेशन में नथो अचे, उहो यानी कि अहिड़ी ग्रोइंग एज में थो अचे जंहिंजी उमिरि यानी कि मतिलबु 14 खां मथे ते थी वई आहे, लेकिन पूरो 18 जो नाहे थियो। हुमा साहिबा, सिंध लीगल एड सोसाइटी जे हवाले सां असीं तव्हां खां पुछणु चाहींदासीं त कीअं कमु कंदी आहे? तव्हां उन्हनि सां एड आहियो ऐं तव्हां सां कनेक्ट थियण लाइ असां वटि छा कोई नंबर आहे? कहिड़े टाइम ताईं तव्हां कमु कंदा आहियो? असांखे कीअं फैसिलिटेट करे थी सिंध लीगल एड सोसाइटी? सिंध लीगल एड सोसाइटी जेको आहे सो इन्हनि जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे। सिंध वैसे त मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि इन्हनि जा। सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर हिकिड़ो अहिड़ो डिपार्टमेंट आहे जिते 24/7 जेको आहे सो इहे सर्विसिस अवेलेबल आहे। 0800 708006 असांजो हेल्पलाइन नंबर आहे, जिते कॉल करे जेको आहे सो कॉलर असांखे अप्रोच करे सघनि था। असां खां कोई बि मशवरो उन्हनि खे लीगल अवेयरनेस या लीगल मालूमात वठणी हुजे त हू हिकिड़ी कॉल जी दूरीअ ते आहिनि, कॉल मिलाइनि ऐं असां खां मशवरो वठी सघनि था। बिल्कुलु ठीकु आहे। इहो ॿुधाइजो लीगल एड सोसाइटी पारां जेकॾहिं कंहिंखे अहिड़ी सपोर्ट खपे त उन्हनि खे वकील मुहैया करिणो हुजे त इन सिलसिले में बि लीगल एड सोसाइटी मामलत कंदी आहे? बिल्कुलु, इन सिलसिले में बि मामलत कंदी आहे लीगल एड सोसाइटी, जंहिंमें जेंडर बेस्ड वायलेंस सां रिलेटेड जेके केसिस हुजनि या औरतुनि जी प्रॉपर्टी ते कब्ज़ो थो थी वञे, उन्हनि खे हिसो नथो मिले, त उन तरह जे मामलात में असां वकील फ़राहम कंदा आहियूं। या मेंटेनेंस या हस्बैंड सां झगड़ो थी वियो, डोमेस्टिक वायलेंस थी वियो, त इन तरह जे मामलात में असां उन्हनि खे प्रो बोनो लॉयर्स प्रोवाइड कंदा आहियूं। हुमा साहिबा, छा कानून में तालीम जे हवाले सां बि कुझु चयल आहे त ॿार जी तालीम केतिरी हुजे या केतिरी ॾियाराइणु खपे? छा कानून इन हवाले सां बि मुआवनत करे थो? बिल्कुलु, कानून में इहा शइ जेको 2017 जो कानून ॿुधायोमांव, इन में इहा शइ हाईलाइट थियल आहे कि जिते 14 सालनि खां उमिरि खां जेके वॾा आहिनि थोरा, उन्हनि खे अलो आहे अगरि उहे किथे कमु करनि था त इदारे खे ई जेको आहे सो उन्हनि जी एजुकेशन जो ज़रूरी ख़्यालु करिणो आहे, उन्हनि जी एजुकेशन कंपलसरी करणी आहे। गॾोगॾु यानी कि कमु बि कराए सघनि था, लेकिन उन्हनि जी तालीम बि उन्हनि खे ॾियारे सघनि था। ठीकु आहे। असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त हिन कानून ते अमल दरामद करण जे लाइ आम माण्हू छा थो करे सघे? छो जो असांखे अमल दरामद जे हवाले सां किथे का शइ नज़र न ईंदी आहे, या जेकॾहिं कंहिंखे शिकायत करणी हुजे, को इहो सम्झे थो त यार चाइल्ड लेबर जो कमु थी रहियो आहे, त उहो कीअं शिकायत कराए थो सघे बुनियादी तौर ते? बेसिकली जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि हिकिड़ो इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहे, त इंस्पेक्टर जी मतिलबु हिते ऑफिसिस आहिनि, उते बि यानी कि शिकायत अगरि कोई अहिड़ो मामिलो जेको आहे सो कोई बि मतिलबु ॾिसे थो, किथे बि कोई इदारो आहे जिते मतिलबु 14 सालनि खां घटि उमिरि में ॿार जेके कमु करनि था, त इहो जेको आहे सो रिपोर्ट थींदो इंस्पेक्टर खे। अगरि इंस्पेक्टर बि यानी कि ख़बर नाहे ऑफिस,
त डिस्ट्रिक्ट इहो लेबर डिस्ट्रिक्ट ऑफिसर थींदो आहे। इन जे लाइ जेको आहे सो लेबर ह्यूमन रिसोर्सिस सिंध जो जेको डिपार्टमेंट आहे उहो त उनजो त ऑफिस आहे, त उते बि रिपोर्ट थी सघे थो इहो मामिलो। अच्छा हुमा साहिबा, ॾिसो था त गुरबत जो दौर आहे ऐं हर को कमाए हर को खाए वारो अॼुकल्ह सीज़न लॻो पियो आहे, पर असां पंहिंजे ॿारनि खे चऊं था त को हुनर बि सिखे, जीअं पढ़ाईअ सां गॾोगॾु हुनर ॿार खे सेखारींदा आहियूं, त उहे कहिड़ा जेके इदारा आहिनि जिते असीं पंहिंजे ॿार खे मोकिलियूं त जिते हुनर बि सिखे ऐं चाइल्ड लेबर जा असां मथे केसिस बि न थियनि, त पोइ उहे कहिड़ा इदारा आहिनि? मुख़्तलिफ़ इदारा कमु करनि था, सिंध गवर्नमेंट जा बि, हींअर मूंखे एग्ज़ैक्ट नालो मूंखे यादि न आहे, पर जीअं मुख़्तलिफ़ इदारा कमु करनि था ऐं मेक श्योर हुजे कि जेके जिते यानी कि चाइल्ड लेबर थिए थो त उहे बि स्किल्स यानी कि सेखारे सघनि था ॿारनि खे, त इहो बि आहे। ऐं मां हिकिड़ी शइ ॿी हाईलाइट कंदमि, जेको तव्हां पुछो कि रिपोर्ट वग़ैरह किथे थी सघे थो, त इन में सॉरी हिकिड़ी ॿी शइ हुई। अच्छा, तव्हां पंहिंजी सिंध लीगल एड सोसाइटी जो हिकिड़ो भेरो ॿीहर आख़िर में नंबर बि ॿुधाए छॾियो ऐं कीअं मामलत हासिलु करे सघूं था उहो बि थोरो रिपीट करे छॾियो। जी 0800 7080 असांजो हेल्पलाइन नंबर आहे जेको 24/7 अवेलेबल आहे। इन ते राब्तो करे जेको आहे सो पंहिंजी कोई बि अगरि मैटर हुजे, तव्हां कोई भी लीगल अवेयरनेस या मालूमात वठणु चाहियो था त इन नंबर ते कॉल करे सघो था। पहिरीं असांजी टाइमिंग 9 to 5 हुई, लेकिन हाणे उहा एक्सटेंड करे असां जेको आहे सो 9 to 12 राति जो 12 बजे ताईं अवेलेबल करे छॾी आहे, जंहिंमें असांजा लॉयर्स जेके आहिनि उहे कॉल तव्हांजी खणी करे लाइव तव्हांखे मशवरो ॾींदा। हुमा नायब साहिबा, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो ऐं असांजे प्रोग्राम जो ॾिसो वक़्तु कीअं जल्दी ख़तमु थी वियो आहे। नाज़रीन, बिल्कुलु इहो ई आहे, दिलि त नथी थिए वञण जी। असां अञा हुमा नायब साहिबा सां सवाल बि कयूं आहे, ॻाल्हियूं बि कयूं आहे, लेकिन वक़्तु पूरो थी वियो आहे। असां वठंदासीं इजाज़त, सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थींदासीं नए उनवान सां, नवनि मौज़ूअनि सां, नवनि महिमाननि सां गॾु। तेसिताईं मां मुबशिर हुसैन ऐं सबा आबड़ो खे ॾियो इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।